अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू इन तंसुरुल्लाह यंसुरकुम इन والذين كفروا فتعسا لهم وأضل أعمالهم ذلك بأنهم كرهوا ما أنزل الله فأحبط أعمالهم آمنت بالله صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين। سبحان الله قال الله تبارك وتعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही सुस्ती तवाजी जो अंदाज़ो में दुरूद पाक मां लगाए छॾियो त केतिरा चुस्त आहियो लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो पहिरियों दफ़ो तव्हांजे हिन ॻोठ में अचणु थियो चुस्त रहंदव त इंशाअल्लाह ताला तव्हांखे अल्लाह जे फज़ल करम सां थोड़े टाइम जे अंदर एतिरो कुछ मवाद ॿुधाए वठो जो ज़िंदगी भर इंशाअल्लाह यादि कंदो फ़क़त रस्मी तकरीर करे ऐं जान कोन छॾाईंदुसि न तव्हांखे ॿ किस्सा ॿुधाए ऐं ॿ ग़ज़ल ॿुधाए हलियो वेंदुसि हरगिज़ न जेतिरो तव्हां में ज़ौक़ मोहब्बत हूंदो इमाम अली मक़ाम जो शान इंशाअल्लाह ताला ऐं अहिड़ो नयूं नयूं तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदुमि जो इंशाअल्लाह दिलि ठरी पवंदी पर सॼो इहो मामलो आहे तव्हांजे सुस्तीअ ऐं चुस्तीअ जे मथां जेकर चो त मां ख़ुतबो पढ़ियो आहे अञा प्रोग्राम शुरू करण खां 5 मिंट पहिरीं तव्हांखे अञा आज़माईंदुसि जेकर तव्हां में चुस्ती रही त इंशाअल्लाह ताला पोइ तव्हां खां राय पुछंदुसि त तव्हांखे हस्बे मामूल जीअं किस्सा ॿुधाइबा उहे किस्सा खपनि या तव्हांखे अॼु इमाम आली मक़ाम जे करबला जे इन तमामु मारके जे मुतालिक़ तमामु हिन मुआमिले जे मुतालिक़ मालूमात थी खपे या सिर्फ़ु तव्हांखे किस्सो खपे असां ॿिन्ही ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहियूं लेकिन इहो फ़ैसिलो करण खां पहिरीं तव्हांखे मां ॿुधायां त असां अहले सुन्नत जेके महबूब सुबहानी शहबाज़ लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जा जेके ग़ुलाम आहियूं तो कंहिं भी अल्लाह वारे जा मुरीद हुजो लेकिन तमाम अहले सुन्नत ग़ुलाम आहियूं महबूब सुबहानी जा उहे दुरूद जे मथां ज़ोर छो ॾींदा आहियूं त दुरूद पढ़ो दुरूद जे मथां ज़ोर छो ॾींदा आहियूं त दुरूद पढ़ो मां तव्हांखे थोरो शेर जे अंदाज़ में ॿुधायां मुमकिन आहे तव्हांखे सम्झ में अचे ऐं तव्हां में थोरो ज़ौक़ ऐं शौक़ वधे त पोइ तव्हां ॾिसां त दुरूद कीअं था पढ़ो असां दुरूद छो पढ़ंदा आहियूं तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले तो मदीने जो घोट हुजूर मिले छो दुरूद पढ़ो समझ में आयो तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले तो मदीने जो घोट हुजूर मिले वञे थी जन्नत जी तसल्ला दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल हुजे विर्द ज़ुबान पे या अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल सिक जंहिंखे हुजूर जी सीने में उहो पका सजो हींअर मदीने सिक जंहिंखे हुजूर
सूरज सीने में उह पक ॼाणिया रही मदीने में जे घोरा इस घोट हबीबुल्लाह मर्जी महबूब जे घोरा इस घोट हबीबुल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह। आखिर मिसरे ते तवज्जो मुझे घर में सैयद सादात बैठा तो मेरा साजी दिल खुशा दिया सुभान अल्लाह। छोटे कारो दुरूद दोहार में जो जे कदे मुझा दोस्त अजीज ला इलाज डॉक्टर ने करे छड़ियो तदे भी दुरूद पढ़ सुभान अल्लाह। छोटे प्यारो दुरूद दोहार में जो आ इलाज दुरूद बीमार जो ही वसीफो दस्यो हर हिक वलीउल्लाह ही वसीफो दस्यो हर हिक वलीउल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल महफिल में वेहंदो सबको लेकिन महफिल में कमाई दो को सुभान अल्लाह। महफिल में वेहंदो सबको लेकिन महफिल में कमाई दो को किए को कमाई दो जिस्म सां सबको वेहंदो महफिल में पर जेको न जिस्म ऐं दिल सां गॾु वेहंदो आहे उहो कमाईंदो आहे। यादि रखी छॾ मुस्लमान भाउ अल्लाह जी रहमत जॾहिं न वसंदी आहे तवज्जो कर ॻोठ कलंदराबाद हारीजा ॻोठ में रहणो आहे। तवज्जो कर अल्लाह जी रहमत जॾहिं वसंदी आहे त जवाब ॾे उहा कॾहिं गुलनि ऐं कंडनि में फ़र्क़ु कंदी आहे। ॻाल्हाईंदा सामईन मूंसां ॻाल्हायो त मूंखे ख़बर पए त सम्झो था अल्लाह जी रहमत भला मींहुं जॾहिं वसंदो आहे कॾहिं ईअं थियो आहे त हिते गुल ऐं हिते कंडा हुजनि गुलनि ते वसे ऐं कंडनि ते न वसे कॾहिं ईअं थियो आहे कॾहिं बि कोन थियो आहे। भला वॾेरे जी ज़मीन बि भर में आहे ऐं ग़रीब जी ज़मीन कॾहिं ईअं थियो आहे त ग़रीब जे ज़मीन ते न वसे ऐं वॾेरे जी ते वसे ॻाल्हाईंदा छो कॾहिं ईअं थियो आहे। अल्लाह जी रहमत जॾहिं बि वसंदी आहे त पोइ उहा इहो न ॾिसंदी आहे त मुंहिंजे हेठो गुल हणी या कंडा हणी उहा वसी वेंदी आहे। ख़ुदा जी रहमत इहो न ॾिसंदी आहे त मुंहिंजे हेठो ज़मीन कलर वारी या भली आहे संभालियल या अणसंभालियल। अल्लाह जी रहमत जॾहिं वसंदी आहे हिकु जहिड़ो वसी वेंदी आहे। पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाणे
नसीब जेको आ उहो आ उन ज़मीन जो जेका ज़मीन ठाहियल हूंदी संवारियल हूंदी गंद किचरो कढियल हूंदो हारीअ जो हरड़ो काहियल हूंदो जीअं मींहुं वसंदो वेंदो तीअं गुल फुटी पवंदा पर जेकॾहिं हारीअ लापरवाही करे पंहिंजे ज़मीन जी संभाल न कई लाणियूं न कढियईं गंद न कढियईं किचरो न कढियईं मींहुं ईंदो आहे वसी वेंदो आहे पर उन ज़मीन में गुल न पर लाणियूं ऐं कांडेरा ई फुलंदा इहे आहे न हीअ महफ़िल ज़िक्र जी छाजी महफ़िल ज़िक्र अल्लाह जे ज़िक्र जी ऐं मुंहिंजे सुहिणे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी अल्लाह जे क़ुरान करीम जी तिलावत जी मुंहिंजा दोस्त जंहिं जगह ते खुदा जो ज़िक्र थिए उते अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थींदो या न थींदो जंहिं जगह ते अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कई वञे छा उते खुदा जी रहमत जो नुज़ूल न थींदो जंहिं जगह ते महबूब रब्बुल आलमीन जे मथां दुरूद सलाम जो नज़रानो पेश कयो वञे उते छा रहमत जो नुज़ूल न थींदो मुंहिंजा दोस्त हिन महफ़िल में त वधीक हिकिड़ो ॿियो इनाम बि आहे मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़नि जे इश्क़ ऐं मोहब्बत में इहो महफ़िल सजाई वई आहे मुसलमान खुदा जे रहमत के जोश तू रुगी पंहिंजो होश संभाल पंहिंजे जिस्म सां गॾु पंहिंजे दिल खे बि हाज़िर करे वे इंशाअल्लाह ताला हिन महफ़िल मां नाउमीद न थींदे आमीन यादि रखी सभु मुसलमान महफ़िल जो मक़सद सिर्फ़ लंबी तकरीर न आहे महफ़िल जो मक़सद रुगी किस्सो खणी ॿुधाइण न आहे महफ़िल जो मक़सद सुठे हारीअ जो कमु रुगी ॿिज छॾण न हूंदो आहे सुठे हारीअ जो कमु रुगी पाणी वहण न हूंदो आहे सुठे हारीअ जो कमु पंहिंजी ज़मीन साफ़ करे खेड़ण हूंदो आहे ज़मीन खे हमवार बनाइण हूंदो आहे ऐं तव्हांजे दिल जे ज़मीन खे हमवार करण जी कोशिश पियो कयां त हिन दिल में जॾहिं अक़ीदत जा गुल अचनि त उहे गुल खुशबू कनि ऐं गुल जॾहिं खुशबू कंदो आहे तॾहिं दिमाग़ जे मथां खुमार पैदा थींदो खुशबू ईंदी आहे अज़ीज़ान मन उहा खुशबू इंसान खे सुहिणे बाग़ात में पहुचाए छॾींदी आहे त मुंहिंजा मुस्लमान भाउ पंहिंजो ज़हन तयारु करे इन नियत सां वेह मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फरमान जंहिं जगह ते बि मां मुस्तफ़ा करीम जे कलमे पढ़ण वारा 40 ॼणा गॾु थींदा आहिनि घणा ॼणा 40 हेठि ॻाल्हायो थोरो ज़ुबान खोलियो 40 ॼणा असां तकरीर करण वारा सॼी सिंध में बलोचिस्तान ताईं बि सिंधी आलिम वञूं पिया इहे ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि पियूं ईअं न थिए सुभाणे ॻाल्हि करणी पए त कलंदराबाद वियासीं पर आरिजा फ़क़ीर पुछा कोन इहे ॻाल्हियूं हलंदियूं पोइ वरी कैसेट में ॿुधी तव्हांखे किथे ॻाल्हाईंदा अचो अज़ीज़ दोस्तो कहिड़ी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधायमि त ॻाल्हायो पक ते त जागो था स्टेज वारा हेठि ॻाल्हाइनि स्टेज ते कोई होशियार वेंदा मुझे महबूब मदीने जे ताजदार चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जंहिं भी जगह ते मां मुस्तफ़ा करीम जे कलमे पढ़ण वारा 40 माण्हू गॾु थींदा आहिनि मुझे आका फरमायो त उन 40 में कम अज़ कम हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे जंहिंजी दुआ रब रद न कंदो जुमलो दोहराए तो कम अज़ कम यानी घट में घट 40 में हिकिड़ो घट में घट अहिड़ो हूंदो आहे वध में वध त 39 बि थी सघनि था 40 जा 40 बि थी सघनि था हाणे एॾो पंहिंजी पाण खे ॻणियो त सवन जे तादाद में वेठा हो वरी स्टेज ते निहारियो त मुंहिंजे महबूब जा बचड़ा वेठा आहिनि ॻाल्हाए वेठा आहिनि हाणे तव्हां खां थो पुछां त दुआ क़बूल थींदी या कोन थींदी क़बूल थींदी ज़िक्र मुंहिंजे उन महबूब जे बचड़नि जो हली रहियो आहे जिन सां मुंहिंजो मुस्तफ़ा बि प्यारु करे रहियो आहे मुंहिंजो रब बि प्यारु करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ करबला जो
सिर्फ किस्सो ॿुधणु काफ़ी कोन, इन हक़ीक़त खे सम्झणु काफ़ी आहे। याद रखी छॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हिकिड़ा माण्हू मदीने पाक जे सरज़मीन ते वेठा हूंदा हुआ, काबतुल्लाह शरीफ जे हरम में वेठा हूंदा हुआ, पर दिल उन्हनि जी उते मौजूद कान हूंदी आहे। जिस्म उते हूंदो आहे पर दिल उन्हनि जी ख़बर नाहे किथे हूंदी आहे। पर यार हिकिड़ा अहिड़ा बि हूंदा अथई जेके वेठा पंहिंजे ॻोठ हूंदा आहिनि पर दिल उन्हनि जी यार जे दरबार में हूंदी आहे। हेरुगीनो जो सजन साईं जे फ़कीर जो अक़ीदो नाहे, हे सोने लतीफ़ सरकार जो अक़ीदो आहे। कंहिंजो अक़ीदो आहे? लतीफ़ सरकार जे ज़ुबान मां ॿुधाई त लतीफ़ सरकार छा थो चए? फरमाइन था के वे जड़ा भी दूर के वे जड़ा भी दूर अल्लाह के दूर पे औदा सुपरी दूर के दूर पे औदास परी के चढ़न नचते अल्लाह के विसरन नमू कच्चे में रहण वारो कुंडी में के सुञाणी थो। कुंडी में छा के चइबो आहे? जेका रंग जी भभूर कारी हूंदी आहे, जंहिंजा सिंग वकड़ वकड़ ॾींदा आहिनि पर परे कोन वेंदा आहिनि, उते जो उते हूंदा आहिनि। सोने अल्लाह जे कामिल वलीअ भिट ते रहण वारे बादशाह फरमायो आहे त जिन जी दिल मदीनो हूंदी आहे उहे किथे बि हूंदा जिस्म उन्हनि जो जिथे बि हुजे पर उन्हनि जी दिल हमेशा महबूब जे दरबार में हूंदी आहे। नारो हारो बस वधीक गंज थियो। अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखे। टाइम मोट इंतहाई मुख़्तसिर आहे, थोरो ॿुधी वठी कुझु ॿुधाइण थो चाहे, कुझु ॿुधी वठी अल्लाह ताला जा बानड़ो अल्लाह ताला जे दरबार में हीअ काइनात बि मुंहिंजे ख़ुदा जी आहे। हिन काइनात जे अंदर बि सौदो थींदो आहे, अल्लाह जे दरबार में भी सौदो थींदो आहे, मुझे मुस्तफा करीम जे दरबार में भी सौदो थींदो आहे। दुनिया जे बाजार में सौदो थींदो आहे, दौलत जे बुनियाद ते दुनिया जे बाजार में सौदो थींदो आहे, पर्सनैलिटी जे बुनियाद ते दुनिया जे बाजार में सौदो थींदो आहे, ज़ात पात हसब नस्ब जे बुनियाद ते। लेकिन याद रखी छॾे खुदा ऐं मुस्तफा जे दरबार में भी सौदो थींदो आहे, मगर ज़ात जे बुनियाद ते न, क़ौम जे बुनियाद ते न, दौलत जे बुनियाद ते न, हुस्न जे बुनियाद ते न, मिल्कियत जे बुनियाद ते न। खुदा ऐं मुस्तफा जे दरबार में सौदो हलंदो आहे, मगर दिल जे बुनियाद ते हलंदो आहे।
छो तो मुझा दोस्त अजीज याद रखी चल जा खुदा जेला जेकॾहिं तू ॻोल्हण चाही मां पंहिंजे खुदा खे ॻोल्हिया याद रखी चल अल्लाह जे ज़ात दौलत कंहिंखे ॾिनी आहे कंहिंखे कान ॾिनी आहे खुदा हुस्न कंहिंखे ॾिनो आहे कंहिंखे कोन ॾिनो आहे खुदा ऊची ज़ात कंहिंखे ॾिनी आहे सादी ज़ात कंहिंखे ॾिनी आहे मुंहिंजा दोस्त अजीज अल्लाह जे ज़ात बाबरकात कंहिंखे अमीर बनायो आहे कंहिंखे गरीब बनायो आहे कंहिंखे पीर बनायो आहे कंहिंखे फ़कीर बनायो आहे ये सभई ऊंच नीच मुझे चरी मरब कयूं हन इन जे करे जो मुझे बेनियाज़ रब फरमायो इहा जेका ऊंच नीच मां अल्लाह करे छड़ी आहे इन ऊंच नीच जो सौदो मां खुदा वटि न हलंदो आहे मता गरीब हुजी परेशान थी त मुंहिंजो छा थींदो मता रंग जो कारो हुजी परेशान थी त मुंहिंजो छा थींदो मता अणपढ़ियल थी परेशान थी त मुंहिंजो छा थींदो मुझे बेनियाज़ रब फरमायो जेका शइ मां खुदा खे वणंदी आहे मुझे महबूब खे वणंदी आहे मुझे रब फरमायो उहा शइ मां अमीर खे भी सागी ॾिनी आहे त गरीब खे भी सागी ॾिनी आहे कारे खे भी सागी ॾिनी आहे त बूढ़े खे भी सागी ॾिनी आहे पढ़ियल खे भी सागी ॾिनी आहे अणपढ़ियल खे भी सागी ॾिनी आहे मौला उहा कहिड़ी शइ आहे अल्लाह फरमाए थो उहा तुंहिंजी दिलि आहे को जेको दावा करे त वॾेरे जी दिलि भली आहे अढाई मणनि जी आहे गरीब जी दिलि ॾेढ पाव जी आहे न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दिलि सभिनी जी दिलि आहे मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो ओ दौलत ते नाज़ करण वारा ओ औलाद ते नाज़ करण वारा मुंहिंजे अल्लाह फरमायो दौलत ते नाज़ न कजा औलाद ते नाज़ न कजा इहा दौलत या तुंहिंजे अखियुनि जो ढावा इहो औलाद तुंहिंजे अखियुनि जो ढावा वअलमू अल्लाह ताला फरमायो मौला जॾहिं इहा आज़माइश मुझे चमची शेखड़िया मुझे बेनियाज़ रब फरमायो जॾहिं महशर जो मैदान थींदो जॾहिं महशर जो मैदान बर्पा थींदो सिज रेज़े जे बराबर होंदो ज़मीन टपी तामे जी थी वेंदी कोई कंहिंखे न सुञाणंदो न तुंहिंजो पीउ पुट खे सुञाणे न भाउ खे सुञाणे न दोस्त खे सुञाणे मुझे बेनियाज़ रब फरमायो ओ औलाद ते नाज़ करण वारा ओ दौलत ते नाज़ करण वारा यौम ला क़यामत जो निहाड़ो थींदो तुंहिंजो औलाद तुंहिंजे कम न ईंदो तुंहिंजी दौलत तुंहिंजे कम न ईंदी मौला कहिड़ी शइ कम ईंदी अल्लाह फरमाए थो हीअ तुंहिंजी दिलि या तुंहिंजी दिलि इन दिल के संभाल इहा दिल जेका तुझे सीने में मौजूद आहे जेका तुझे वजूद में मौजूद आहे इहा अल्लाह जो घर याद रखी चल जा इन अल्लाह जे घर के मस्जिद के जो घर आ जो अल्लाह जो जवाब दे मस्जिद के जो घर आ अल्लाह जो घर आ हिकड़े मिनट जे ला इन फकीर जो गालियो मां मौजूद ते जरूर मोटा तो मां तुझे कलब जो रुख मदीने जे तरफ करण तो चाहा मस्जिद अल्लाह जो घर आ मस्जिद अल्लाह जो घर आहे को तव्हां मां जेको गदा के मस्जिद में मथे बुधाए हथ मथे खड़ी देखायो अणपढ़ियला चोदो गदह के मस्जिद में न बधंदुसि अलाए हकीकत कुत्ते के मस्जिद में न काहे वेंदो पलीत शे मस्जिद में न खड़ी वेंदो छाजे करे जवाब ने छाजे करे अल्लाह जो घर अल्लाह जो घर अल्लाह जो घर ओ मुसलमान जरा गौर कर ये मस्जिद अल्लाह जो घर लेकिन ठाही कया वलीदा दराजे ठाही होंदी करीमदा दराजे ठाही होंदी जेका हिन जमीन जे तख्ते ते जेका जमीन जे तख्ते ते
वली दादा करीम दादा ठाहिया दीवार ठाहे मस्जिद जो नालो ॾिनो वियो आहे उन में तूं पलीत शइ जो नथो रखी मूंखे जवाब ॾे जेका तुंहिंजे सीने में दिल आहे इन जे ठाहण वारो केरु आहे जवाब ओ बेवफा मुसलमान अखियूं खोल ओ भी अल्लाह जो घर आहे हे भी अल्लाह जो घर आहे तुझी दिल भी अल्लाह जो घर मस्जिद भी अल्लाह जो घर अञा मूंखे वधी करे चवण दे काबतुल्लाह भी अल्लाह जो घर तुझी दिल भी अल्लाह जो घर जेको मक्के में काबो अल्लाह जे सुणे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम उन जे बच्चे इस्माइल अलैहिस्सलाम बनायो लेकिन जेको तुझे सीने में काबो ओ रब ज़ुल जलाल पंहिंजे कुदरत सां पाण बनायो हाणे खुद फैसलो कर अज़मत वारो केड़ो काबो ओ मुसलमान इन दिल जे मथा ना इंसाफी न कर छो बुजुर्गान दीन चवंदा कंहिंजी दिल न दुखा मता रब नाराज थी वञे कंहिंजी दिल न दुखा छो त कंहिंजी भी दिल ओ भले मिस्कीन भले गरीब मगर उन जे दिल में रहण वारो बस एकड़ी गाल ॿुधाए मां मोटा थो हिकड़ी वेचारी मिस्कीन औरत केर गरीब औरत मिस्कीन औरत लावारिसा बेवहा औलाद कोन्हे मुर्स कोन्हे करीब को बच्चो या को रिश्तेदार कोन्हे कहीं अमीर जे महल जे हेठा उन जे घर में उन गरीब जी झोपड़िया जे जो दुनिया जो दस्तूर ॾिसो पिया अगे ज़मानो हूंदो हुयो अमीर गरीबन खे ॾींदा हुआ अल्लाह ताला रहम फरमाए हींअर अमीर इंतजार में आ त गरीब केॾी महिल तो ज़मीन जो जिरेब विकिणे त मां वठांस केॾी महिल तो गरीब घर जो प्लाट विकिणे त मां वठांस मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन मिस्कीन गरीबड़ीअ जो घरड़ो झूपड़ी ऐं अमीर जे बंगले जे भर में अमीर खे बुरो पियो लॻे पंहिंजे नौकरनि मुंझिन चाटण खे चई इन कुड़ाड़ीअ खे चओ जेतिरा पैसा चई ॾियांसि मुंहिंजा महिमान दोस्त था अचनि मुंहिंजे बंगले जे भर में काठिन जो घरड़ो सुठो को नथो लॻे उन वेचारी कुराड़ी अमीर के जवाब ॾिनो ऐ दुनिया ते नाज़ करण वारा इन मुझे अखड़न जे झरन जे मता तुझी निगाह त इन करे थी पवे त कखन जा घरड़ा मगर मुझे दिल में इन घरड़े सा खोड़ यादगिरियूं गंढड़ू हन इन घरड़े में मां पंहिंजे वॾड़न सां रही मां पंहिंजे मुड़स सां रही इन घरड़े जो यादगिरियूं मुझे जिंदगी सां जेस ताईं मुझी जिंदगी मां पंहिंजी जिंदगी इन घरड़े में कखड़न में बसर कंदसि मुझी मरण खां पोइ वॾेरा तुंहिंजी मर्ज़ी वरे दिन खे ॻाल्हि सम्झ में न आई उहा गरीब वेचारी मिटन माइटन में वई हली वॾेरे जा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼुकल्ह ॾिसो पिया रहिस पर रहिस जो नौकर अञा कुझु सची ये आहे या कोने सच समझो सच जो खुदा करे मन दौलतमंद अमीरन के ही गालियों कन ते पवन उनके समझ अचे उनके खबर पवे त दुनिया दौलत कुछ कोने पर कह गरीब जे दिल के राजी कर केॾो कुछ वॾो उन वेचारी गरीब यानी मिस्कीन यानी गरीब मिटन दे वैया पोया रहिस जे कमदारन रहिस जे चवण ते रहिस जे मिंट कयो पट करे छॾियो अचे खबर ही न पए त मुंहिंजो घरड़ो काथे हो उन जगह ते अदावत करे छॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो पट थी वियो अदावतूं थी वियो हाणे तवज्जो कर जॾहिं उहा औरत कुरानी मोटी आई साम्हूं ॾिठई ॻोल्हण शुरू कई मुंहिंजा कखड़ा काॾे विया मुंहिंजो घरड़ो काॾे वियो पेती हेॾे होॾे निहारे जेॾी महिल घरड़े जो वजूद नज़र कोन आयो गरीब हुई
परे परे रह सजा नौकर चाकर एक बे के ठूठियूं हणी खिलन पिया हिन मिस्कीन छा कयो अर्श ॾे निहारियो काॾे निहारे जवाब में ॻाल्हाए आरिजा फ़क़ीर काॾे निहारे अर्श ॾे निहारे अर्श ॾे निहारे रब्बे ज़ुल जलाल सां ईअं मुख़ातिब थी रही आहे जीअं माण्हू मिट मिट सां थींदो अर्श ॾे निहारे चवण लॻी ओ मुंहिंजा करीम रब मां त कान हुयसि पर मूंखे जवाब ॾे तुंहिंजी ज़ात हुई या न हुई मुंहिंजा मौला मूंखे जवाब ॾे जेसिताईं मां हुयसि कंहिंखे हिमत ई कान थी जो मुंहिंजे कखिड़े खे हथ लाइन मौला मां हली वयसि मुंहिंजा कखिड़ा पट थी विया तो करीम जी कुदरत जे हूंदे मूंसां हेॾो हाञो थी वियो अञा हुन कंध हेठि ई कोन कयो रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में तोखे ख़बर आहे त मुंहिंजे आका करीम मदीने जे मीर फरमायो आहे त ग़रीब खे न ॾुखाइजां मिस्कीन खे न ॾुखाइजां कंहिं बेबस बेबोच खे न ॾुखाइजां मतां हुन जे अंदर मां का दाह निकिरी पवे जॾहिं ला पहुचो बेबस इंसान अर्श ॾे निहारे दाह कंदो आहे मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो त अर्श सॼो हिली वेंदो आहे उन में पहुच वेचारी दाह कई अञा ज़मीन ॾे कोन निहारी बेनियाज़ रब खे जलाल ईंदो आहे ज़मीन में ज़िलज़िलो पइजी वेंदो आहे उन अमीर जा कोट कुगरा कणो कणो थी हलिया वेंदा आहिनि मक़सद से मोटी अचो समझी वे गाल के त अल्लाह जे ज़ात बाबरकात कायनात के करे ॾेखारियो त के मिस्कीन समझी उन जे दिल खे न ॾुखाइजो मतां उन जे दिल मां का आह निकिरे मां खुदा सभिनी जे दिलनि में थो रहां अल्लाह ताला ॻाल्हायो खुदा काथे थो रहे मुंहिंजा दोस्तो याद रखी छॾ खुदा के ॻोल्हण लाइ जेकर मके वेंदे त तूं ख़ाली मोटी ईंदे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के ॻोल्हण लाइ उन महबूब खे ॻोल्हण लाइ तूं मदीने वेंदे त ख़ाली मोटी ईंदे याद रखी छॾजांइ मके वञिबो आहे छाजे लाइ वञिबो आहे शाइर अल्लाह ॾिसण जे लाइ वञिबो आहे अल्लाह जूं निशानियूं ॾिसण लाइ वञिबो आहे काबतुल्लाह जो तवाफ करण जे लाइ वञिबो आहे सुहिणे काबे जो दीदार करण जे लाइ हिजरे अस्वद खे चुमण जे लाइ मुंहिंजे महबूब आका करीम अलैहिस्सलाम जे विलादत जो घड़ो ॾिसण वञिबो आहे मदीने वञिबो आहे त महबूब जो गुंबज़ ख़ज़रा ॾिसण जे लाइ वञिबो आहे महबूब जो घड़ो ॾिसण लाइ वञिबो आहे महबूब जा अंगण ॾिसण लाइ वञिबो आहे जेकॾहिं महबूब सां मिलणो आहे तोखे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पोइ मक्को बि तुंहिंजे दिलि में आहे त मदीनो भी तुझे दिल में याद रखी छॾ जे खुदा सां मिलण थो चाहीं खुदा जो कुर्ब हासिल करण थो चाहीं त हिन दिल जी हिफ़ाज़त कर जे मुंहिंजे आका करीम मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो दीदार करण थो चाहीं महबूब जो कुर्ब लहण थो चाहीं त हिन दिल जी हिफ़ाज़त कर जंहिं दिल जी हिफ़ाज़त कई अल्लाह ताला उनखे हिते बि सुरसुर करे छॾियो त हुते बि सुरसुर करे सुभान अल्लाह कंदासीं दिल जी हिफ़ाज़त जवाब दो दोस्तों दिल जी हिफाजत कंदासीं इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला तव्हां सां दिल जी हिफाजत करण जी तौफीक अता फरमाइंदो मौजू कुछ भी हुआ लेकिन मां आपका जो कुछ निकरी 2-3 मिनट इंशाअल्लाह ताला तव्हां के मुखे 9 बजे इन स्टेज तो नहीं ऐं कोठ ने रवानो थी वञणो हुयो शेड्यूल मुताबिक पर खुदा के शायद ने मंजूर न है कुछ मिनट तव्हां वटि वेहूं त हाणे तव्हां हिकिड़ो दफ़ो दिल खोले मुझे मदीने जे ताजदार के दुरूद पढ़ो सलात पढ़ो तो मां ॾिसां त जागो था सल्लल्लाहु अलैहि
दिल में ख्याल करी तेन सजन सही जे फकीर हथ छो खणाया कुरान करीम जी हर दलील अल्लाह जे कुरान मानण जी कोशिश कंदो हां अजीज़ान मन ई जने तो हथड़ा खणी मथे कंदो है अल्लाह जो नालो वठणा या मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ण जे ला जे कदे तू हथड़ा मथे खणदो आ तरफ जो कुरान मुद अल्लाह फरमाए तो यौम तशहदु अलैहिम अलसिनतुहुम व अयदीहिम व अर्जुलुहुम बिमा कानू यअमलून। अल्लाह कुरान करीम में फरमायो क़यामत जो दिहाड़ो थींदो क़यामत जो दिहाड़ो थींदो हे तव्हांजा हथ भी गवाही ॾींदा हे तव्हांजा पैर भी गवाही ॾींदा जेतिरा कदम खणी घर छॾे आया हो क़यामत जे ॾियारे इहा पैर तव्हांजे तरफ़ खां गवाही ॾींदा ज़ुबानुनि ते तालो हयो ईंदो ज़ुबानूं ख़ामोश हूंदियूं जिस्म ॻाल्हाईंदो आज़ा ॻाल्हाईंदा अॼु तव्हां हथड़ा मथे खणी महबूब ते दुरूद पढ़ियो क़यामत जे दिहाड़े हथड़ा गवाही ॾींदा मौला मौला तुझे महबूब जे बचड़न जो दरजो अदना गुलाम गाल पियो करे हिन तुझे बाने हथड़ा मथे करे तुझे महबूब ते दुरूद पढ़ियो ए तुझा हथड़ा गवाही ॾींदा ॿुधा जॾहिं क़यामत में हथड़ा गवाही ॾींदा त पोइ यार राज़ी थींदो या कोन थींदो इहो थई सच इहो थई त महबूब त तो ते राज़ी आ उनखे पंहिंजे रज़ा जे लाइ थोरो बहानड़ो खपंदो आ सच इहो आ अज़ीज़ान मन बहानड़ो खपंदो आ पर वॾो सच इहो आ त जंहिं ते राज़ी थींदो आ त उनखे बहानो बि पाण ॾेई छॾींदो खपंदो बहानो आ पर बहानो बि जंहिं ते न राज़ी थींदो आ उनखे पाण ॾेई छॾींदो आ जे चई त इहो बि हर ॻाल्हि क़ुरान मां ॿुधाइण जे लाइ पाबंद आहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह कुरान करीम में फरमायो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम वशकुरूली वला तकफुरून। अज़कुरुकुम तू मूंखे याद कर मां तोखे याद कयां सोदो थी सुभान अल्लाह सोदो थी लेकिन अॻियां गौर कर बेनियाज़ रब फरमायो वशकुरूली मुझो शुक्रानो अदा कर हिकड़े मिंट जे लाइ बेनियाज़ रब जे दरबार में अर्ज़ कर मौला हुक्म थियो तू मूंखे याद कर पहिरीं मूं याद कयो बाद में मौला तो याद कयो वरी हुक्म थियो शुक्रानो अदा कर ना शुक्राई न कर ना शुक्री न कर मौला शुक्रानो अदा त कयां थो पर पंहिंजो कर्म करे ॿुधा त शुक्रानो अदा छा जो कयां तवज्जो कजा मुझे बेनियाज़ रब फरमायो शुक्रानो इन जो अदा कर हुक्म त तोखे मां रब कयो त तू मूंखे याद कर मगर गौर कर तमा पंहिंजे याद जी तौफीक तोखे मूं ॾिनी आ तोखे पाण ई पैदा किया ये कदम उठते नहीं उठाए जाते हैं ये तव्हां पाण न आया हो खुदा तव्हांखे घुरायो आहे राज़ी थियो आहे उन घुर कई आहे तॾहिं पंहिंजा बचड़ा खड़ा छॾे हेसि ताईं पहुता हो दोस्त अज़ीज़ो हाणे चंद मिंट मां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकु अधु ख़ासि ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए ऐं मां हितां उथंदुसि तवज्जो करे ॿुधो हीउ जेको करबला जो मामिलो आहे अल्लाह जे कुदरत जे तरफ़ खां थियो आहे काथां थियो आहे गाला गाला काथा थियो न त केर थींदो आहे शिमरो केर थींदो आहे इब्न ज़ियाद केर थींदो आहे खोली केर थींदो आहे यज़ीद कहिड़ी ताक़त आहे उन्हनि में
काई ताकत उन्हनि में कान्हे का पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं उन्हनि में बि ताकत कान्हे त ही राज़ कहिड़ो आहे काइनात खे मुंहिंजा दोस्त हिकिड़ो हूंदो आहे फ़ैसिलो जॾहिं बि को फ़ैसिलो थींदो आहे उहो पंहिंजे मुंहं सां थींदो आहे पोइ उन फ़ैसिले खे जॾहिं न ज़ाहिर कबो आहे पहिरीं ॿाहिरि पाण में वेही को फ़ैसिलो कंदा आहिनि त हाणे पग कंहिंखे ॿधायूं हाणे ॿाहिरि में अंदर फ़ैसिलो थियो त पग हे अदा फलाणे खे ॿधाइणी आहे हाणे जॾहिं पाण में मुतफ़िक़ थी फ़ैसिलो थियो अदा पग तुंहिंजे मथां पोइ हाणे राज खे ॿुधाइबो आहे त बाबा तव्हांखे सदा पर पोइ उहा जंहिं ताज पोशी थींदी आहे पग ॿधाइबी आहे त सॼे राज खे गॾु कबो आहे न मतिलबु छा हूंदो आहे उनखे ख़बर पए अलॻि अलॻि मतिलबु छा हूंदो आहे यादि रखी छॾिजां लतीफ़ सरकार जे हिन शहर सां तोखे समझाया जंहिंमें सोने करीम जे महबूब मदीने जे ताजदार जे बचड़े आशिक सोने लतीफ़ सरकार फरमायो कज़ो करबला जो आहे निसोरो इनाज के हिंद परोड़ निराज कज़ो करबला जो गाल तो बुधाई लेकिन मुकम्मल तौर ते बुधाए तो था तात सजी जिंदगी याद करी तहा फकीर का नई गाल बुधाए वयो हो मां तो का सवाल कंदो हला तू मुखे जवाब दे सैयद सादात वेठा हन तवा थोड़ा जलसा साईं त जलसा कराईंदड़ हन सही बादशाह सैयद सोनो वेठो आ हाणे मुखे जवाब दियो अम्मड़ जे पेट में तस्वीरूं केर बनाईंदो आ जल्दी जवाब दियो अम्मड़ जो अबो हिकड़ो मां हिकड़ी बच्चा पंज तस्वीरूं अलग अलग अजीज़न मन बुधंदो त आयो उलमा का सुलह का बुधंदो आयो तो अल्लाह जे ज़ात इमाम हसन साईं खे मथे खां वठी सीने ताईं कह जड़ो बनायो जल्दी बुधा सुभान अल्लाह बुधायो अल्लाह जे ज़ात इमाम हसन सुने के इमाम हसन मुजतबा साईं के मथे खां वठी सीने ताईं अल्लाह जे ज़ात कह जड़ो बनायो चो पंहिंजे महबूब मदीने जे ताजदार जड़ो बनायो तस्वीर उन जेड़ी बनाए वरी मुंहिंजा दोस्त सीने खां वठी करे पैर जे आखिरी नह ताईं मुझे दिलबर इमाम हुसैन पाक के महबूब जड़ो कहे बनायो जवाब दियो अल्लाह बनायो अज़ीज़ा से मन जरा गौर कर तस्वीरूं बनाइण वारो ऐलान करे रहियो तस्वीरूं बनाइण वारो ऐलान करे रहियो मुंहिंजी मर्ज़ी मौज रहम में जंहिंजी जहिड़ी तस्वीर मौला तुंहिंजी मर्ज़ी लेकिन करीम रब महबूब जे हम शिकिल हिकु भी बनाए सघी पयो हिकु भी बनाए सघी पयो मुझो अल्लाह फरमाइंदो आ ओ मुझा बांधड़ा तुझी नठड़ी सोचा तुझी नाकिस सोचा तुझी कमजोर सोचा मां अल्लाह ताकत वारो आया मां अल्लाह पंहिंजे महबूब जे हम शक्ल भी दुनिया में बनायो इन जेला बनायो तो सुभाणे को ईं न चवे तो खुदा न पियो बनाए सके मौला के बनायो थे मुझे बेनियाज़ रब फरमायो मुझे महबूब जे बचड़े इमाम हुसैन जे जवान दिल पर पुत्र अली अकबर दे निहारो मार उन के पंहिंजे महबूब जे हम शक्ल बनायो
अजीज़न मन मुझो बेनियाज़ रब मुझो बेनियाज़ रब तोखे ॿुधाइण तो चाहे मां अल्लाह जी आलो का मुश्किल ॻाल्हि न आहे मुझो खुदा ॿुधाइण तो चाहे मां अल्लाह जी आलो को मुश्किल मामलो न आहे बनाया त बनाए सघां थो लेकिन को न बनायो मौला छो न बनाई हाणे हाणे टाइम थोड़ो थई जल्दी फैसलो करे मूंखे ॿुधा त इमाम हसन हुसैन जे सूरत जी हकीकत ॿुधाई या सोने अली अकबर जे सूरत जी हकीकत ॿुधाई हिकड़ी ॿुधाईंदो मैं जेका जे जल्द फैसलो करे ॿुधा टाइम महदूद आ छो मां ॾाढो मुश्किल सां हिते पहुतो आ मूंखे ख़बर आ लाउड ते ऐलान करण जी ज़रूरत कोन्हे हाणे सैयद सादात शान मुंहिंजा साईं जेको हुकुम कयो हिकु ॻाल्हि जे चओ त सोने अली अकबर जी हकीकत ॿुधायां जे चओ त इमाम हसन ऐं हुसैन जी हकीकत ॿुधायां त मुंहिंजे बेनियाज़ रब मुंहिंजे महबूब जे गुलनि खे ॿिनि सूरतुनि में तक़सीम छो कयो बनाए त हिकु बि सघे पियो जेको हुकुम कयो जी साईं शानो कर बलवारन जो तबदी अज अखड़िन आब वहायो के सूर सख्तियों सिरत सगी जन दीनो नाने जो बचायो शानो कर बलवारन जो तबदी अज अखड़िन आब वहायो के सूर सख्तियों सिरत सगी जन दीनो नाने जो बचायो हुई अल्लाह सवारी हुआ हुई अल्लाह दुल्ला मदीने वारे जा कदा कुल्हड़न ते जे सवारी हुआ अज शहर मदीनो छदे बचड़ो अज शहर मदीनो छदे बचड़ में वञिण पट खेत वसायो के सूर सख्तियों सिरत सगे जन दीनो नाने जो बचायो शेर सजो न तो बड़ा ॻाल्हि तो करण चाहियां आयत करीमा जेके तिलावत कयूं थियूं उन जो तर्जुमो ज़िंदगी में कंहिं ॿिए दफ़े ॿुधाईंदो मैं इमाम हसन ऐं हुसैन जे ज़ात जे मथां थो ॻाल्हाइण चाहियां उहो इमाम हसन उहो इमाम हुसैन सुहिणो जो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मस्जिद नबवी में वेठा आहिनि इमाम हुसैन आयो केर आयो इमाम हुसैन आयो अची करे अंदाज तदिस नाज तदिस प्यार तदिस घर में भी करे नाज थो करे कैसा चो पंहिंजे नाने महबूब मोहम्मद करीम हबीब करीम जे आदो भी मुझे इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त मुंहिंजा आका अज मां हुसैन जी दिल थी चवे त तव्हां उथी बीहो तवज्जो कर मुसलमान जय मुझे मुस्तफा करीम जे अचण ते जिब्राइल अदब में उथी बीहे जय मुझे महबूब जे अदब में कायनात सजी उठी भी है उन मुझे महबूब मुस्तफा के
अज नाज़ सां उथण ला चई रहियो आ त कायनात में हिकड़ो जवान जो नालो इमाम हुसैन। इमाम अली मक्का हबीबन करीमन जे खिदमत में अर्ज कयो, नाज कयो, ओ मुझा बाबा अज मां हुसैन जी दिल थी चवे तवां उथी भी हो। वाह मुझा करीम आका तुझो बचड़े हुसैन सां प्यार मुझो मुस्तफा करीम मुर्कदो आ। ये कोन तो पूछे त बच्चा कम केड़ो आ, छाजे ला तो थारी न न मुझे करीम आका के खबर आ तो दुनिया जे नजर में त मुझो हुसैन नढड़ो आ, पर खुदा जे कुर्ब जे निगाह में मुझो हुसैन जमते याम। अल्लाह जे कुर्ब जे निगाह में मुझो हुसैन जमते याम। दुनिया के फकत देखारो तो ओ दुनिया वारो जरा गौर करे ॾिसजो जंहिं महबूब मुस्तफा सां खुदा प्यार कंदो आ ओ महबूब बचड़े हसन हुसैन सां केतिरो प्यार कंदो आ। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं सुने हुसैन नाज़ कयो, मुझा आका उथी भी रहा, उथी भी मुझा आका पंहिंजा नेड़ हेठ था कन, नेड़ हेठ कयो तो जुल्फ मुबारक आए है। सुभान अल्लाह। मुझे महबूब जे जुल्फ ने जो रंगारो, मुझे महबूब जे जुल्फ ने जो रंगारो। दिसो कुरान जे हरफन, दिसो कुरान जे हरफन जो भी रंगारो। मुझे महबूब जे जुल्फ ने जो रंगारो। निस्बत मुझे मुस्तफा करीम जी छाजे करे महबूब जे जुल्फन जे इन कारे रंग जो जिक्र करियो जो महबूब जा जुल्फ जने इन चोटी जे चंड खां वधीक चेहरे जे मथों ईंदा हुआ त चमकंदड़ चेहरो उन कारन जुल्फन जे करे रात वांगुरु ऊंदा हो थी वेंदो हो। रब चवंदो आ वदुहा सजा हबीब तुझे न चमकंदड़ चेहरे जो भी कसम, पर जॾहिं तुंहिंजा हे जुल्फ मुबारक इन चमकंदड़ चेहरे जे मथां चे पाछो था कन, रात थी वञे जीअं ॾींहं में रोशनी हूंदी आ, रात थींदी आ त पाछो थी वेंदो आ। ओ मुंहिंजा मुस्तफा तुंहिंजे जुल्फन जे करे इन चेहरे अनवर ते पाछो पयो। मां अल्लाह चयो त वल्लैल इज़ा सजा इन रात जो भी कसम। सुभान अल्लाह। हबीब करीम उथी बीठा पंहिंजा कंधड़ो जो हेठ कयो त जुल्फ लड़ी आया। सोने बचड़े हुसैन ने निहारे मुर्गी फरमायो बच्चा तव्हांजो बाबा बीठो आ, अज नाज़ कयो थव, हाणे छा करणो आ? चवे तो मुझा आका ओ मुझा आका जी मुझा बचड़ा मुझा आका तव्हां के अल्लाह जे ज़ात केॾो न आला कद ॾेई छॾियो आ। मुंहिंजो कद केतिरो नंढड़ो आ, मां केतिरो नंढड़ो थो लॻां। मुंहिंजे आका करीम जे प्यार ॾे निहार ओ मुस्लमान, ओ मुंहिंजे इमाम अली मक़ाम सां प्यार करण वारा। मुंहिंजे आका फरमायो बचड़ा हुसैन ए हथड़ा मां मुस्तफा खे ॾे, हे हथड़ा मां मुस्तफा खे ॾे। हबीब हथड़ा वठी करे पाण हेठि थी फरमायो बच्चा पंहिंजा पेर मां मुस्तफा जे गोदन ते रख। इमाम अली मक़ाम
इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंजा पैर मुबारक महबूब जे गोडन ते रखया हबीब सिदा था पाण फरमाए बच्चा हुसैन दे खबर चवे तो आका अन्या मुजो कद हेठा हबीब फरमायो हलदो आ वाह मुजा आका हे सुने हुसैन जा कदम हलदा था चन तसव्वुर कर कादे हलदा था चन उन सीने जे मथा था चन जे सीने जे ला रब चवे अलम नशरह लक सदरक उन सीने पाक जे मथा अज मुझ दिल भर हुसैन पंजा कदम रखी रहवा अन्या ये चवण दे जह सीने पाक ते पीह पारा कुरान नाज़िल थी दुआ मता तू इहो सोची त फकत करबला में कुरान हुसैन जो साथ रहवा हरगिज ये न सोच जा मां तोखे बुधाया तो ओ कलंदराबाद आरी जा गोठ में रहण वारा खुद जे करीब रहण वारा कोकरी जे करीब रहण वारा लाड़कणे मोन दड़े जे विच में रहण वारा गौर सा बुधी छर जा इमाम अली मकाम जो ऐ कुरान जो साथ भी करबला में कोन रहवा हकीकत त इहा है जी बचपन जी यारी कदे भी कान विसरदिया ये कुरान जी ऐ हसन हुसैन जी बचपन जी यारिया कुरान करीम जी ऐ इमाम अली मकाम हसनैन करीमैन जी बचपन जी यारिया कुछ सजना सही जे गुलाम खा तक ही आ तोखे बुधाया तो कुरान केतरे अरसे में नाज़िल थियो जवाब दे कुरान हिकड़ी रात में नाज़िल थियो चौन हिकड़े हफ्ते में चौन हिकड़े महीने में चौन हिकड़े साल में चौन घणे टाइम में जो कुरान त 23 सालन में ईंदो रहियो काथे ईंदो रहियो जबलन ते न पहाड़न ते न छो त जबलन में ताकत ना है कुरान जे पावर के बर्दाश्त करे सगन पहाड़न में ताकत ना है कुरान जे पावर के बर्दाश्त करे सगन मान तू चवा रब जो कुरान पे चवे लहू अंज़लना हाज़ल कुरान अला जबल रअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह अगर हिन सुने कुरान करीम के जबलन जे मथा नाज़िल कया रब इए कोन चयो त मक्के जे जबलन जे मथा अल्लाह इए कोन चयो त मदीने जे जबलन जे मथा जबलन जे मथा नाज़िल कया यानी कायनात जे जबलन जे मथा भी नाज़िल कया जबल हिन कुरान जे नूर जे तजल्ली बर्दाश्त न करे सगन रब तो चवे खाक थी वजन ओ मुसलमान मदीने वाले जा उम्मती तो के मुबारक केड़ो महबूब रब दिनो केड़ो महबूब रब दिनो कायनात जे जबलन में कुरान जे तजल्ली सहन जी ताकत ना है कुर्बान वना सीने मुस्तफा ता नरगी कुरान जी तजल्लियों बर्दाश्त कंदो पर उन तजल्ली के पंज सीने में सांढे करे वरी थधड़ो नूर करे जुबान मां कढंदो विंदो सहाबा जे दिलनि में बेहंदो विंदो अन्या जे बहराड़ीअ जे ॿोलीअ में समझाई त कारी मंझंद जी उस हुजे कहिड़ी गाला गाला कहिड़ी आहे को जेको सिज ने निहारे सघे न निहारे सघंदो वरी चोॾीअ जी रात जो चंड हुजे जवान चोॾीअ जी रात जो चंड हुजे ॾिसण मां ढो थींदो चौको न थींदो इहे सम्झ न क़ुरान करम करीम जी तजल्ली नंढड़ो मिसाल बहराड़ीअ जे माण्हू खे सम्झाइण लाइ ॾेई रहियो आहे जीअं केरु ॾिसी न सघे क़ुरान जे तजल्ली में उहे तजल्लियूं सीने मुस्तफ़ा में अची करे जॾहिं ज़ुबाने मुस्तफ़ा मां निकितियूं त चोॾीअ जे चंड जहिड़ी थधड़ी थधकार रोशनी थी निकितियूं जेको ॿुधंदो वियो दीवानो थींदो वियो ॻाल्हि तमामु घणी टिड़ी वेंदी
अजीज़ाने मन अर्ज पे कयम मता रहिजी वञे इमाम हसन ऐं हुसैन जी क़ुरान सां बचपन जी दोस्ती कीअं इमाम हसन ऐं हुसैन भी इन मुंहिंजे महबूब जे सीने ते खेॾंदा हुया क़ुरान भी इते ई ईंदो हुयो सीनो हिकिड़ो गला गला सीनो गला गला सीनो करबला जे मैदान में शाम कूफो हुजे या दमिश्क हुजे मुंहिंजो हुसैन ऐं क़ुरान अलग कोन थिया दोस्ती निठल रूह कुरान करीम जो इमाम अली मकाम जो मुंहिंजा दोस्त अजीज मां बस घुमाए वठा टाइम सोरीअ गुज़रंदो थो वञे हिकिड़ी मन ॻाल्हि मुकमिल करे वठा अर्ज़ पे कयम हसन इमाम हसन ऐं हुसैन जे लाइ यादि दुआ करो भी हिकिड़ी ॻाल्हि पूरी करे वठा इमाम हसन ऐं हुसैन खे अल्लाह जी ज़ात महबूब जे ॿिनि सूरतुनि में छो विरायो हिकमतूं त ख़ुदा पंहिंजो पाण थो ॼाणे लेकिन जेके आशिकन ओ शाशन जन राज़ पर्दो खयो आशिकन गाला गाला कयो ए मूं जड़े मुले मौलवी जी जाइ नाहे राज़ तो पर्दो उहे खणंदा आहिनि पढ़ी ॿुधाई क़ुरान में इन फी ख़ल्क़िस समावाति वल अर्द वख्तिलाफिल लैलि वन नहार ज़मीनों पैदा कयो मां अल्लाह आसमान पैदा कया मां अल्लाह ॾींहं पैदा कया मां अल्लाह रातियूं पैदा कयो अल्लाह चवे तो ॾींहं जे अचण में रात जे वञण में रात जे अचण में ॾींहं जे वञण में जो अल्लाह फरमाए तो इन फी ज़ालिक लआयातिन मां अल्लाह जो निशानियूं मौला तुंहिंजे उन निशान खे केरु था सुञाणनि अल्लाह फरमायो अल्लाह फरमायो अकुल वारा था ॼाणनि मौला अकुल वारा असां वटि पाण टकला केड़ा जेको सॼे पाड़े खे चरियो बनाए हिक नंबर जो खुदा फरमाए तो इहा तुझी सोच मौला तुझे कुदरत में अकुल वारा केड़ा हन जेके तुझे राज़ खे था ॼाणनि रात जे अंधारिय खे भी ॼाणनि था ॾींहं जे रोशनी खे भी ॼाणनि था ज़मीन जे हकीकत खे भी ॼाणनि था आसमान जे हकीकतन खे भी ॼाणनि था मौला उहे केर हन रब जो क़ुरान ॿुध मुस्लमान रब जो क़ुरान ॿुध अल्लाह उन्हनि जो निशान बयान फरमायो अल्लाह जे जिक्र जे मौज में छाजे मौज में जवाब दे अल्लाह जे जिक्र जे मौज में हूंदा केड़ी सूरत में हूंदा क़ियाम क़ुऊदन अला जुनूबिहिम रब तो चवे बीठा हूंदा तॾहिं भी जिक्र जे मौज में हूंदा वेठा हूंदा तॾहिं भी जिक्र जे मौज में हूंदा जिक्र जे मौज में हूंदा हर सूरत में अल्लाह जो जिक्र कंदा केर कंदा जो उहे हूंदा जन खे जिक्र जी ख़बर हूंदी इश्क गाला गाला इश्क न तो वणे थो नथो खे रात जो निकरंदा हो असां ॾिसंदा रोडन ते नौजवान रोडन ते पिया हन मोबाइल हली भागी कन ते लॻी पई आहे रोडन ते पिया हन न नागन जी परवाह न फलाउन जी परवाह न मिट न माइट ये रोडन ते पिया पे थी हले जेकॾहिं बी खुशी न समाही चाहे चवनि साईं मौली साहब बाबा तोखे कहिड़ी ख़बर बाबा तो सब मसलो चाहे आधी रात या घर को धोनी
हुसैन मोबाइल में जेको आवाज आ न उन आवाज के दीवानो करे छलियो आ एड़ो करे छलियो आ जो न रात जे अंधारी जी परवाह न नांगर जी परवाह न बाण जी परवाह हा नौजवान सच तो चवी तोखे न दुनिया जे बेवफा आवाज चरियो करे छलियो आ पर जन जे न दिल वारन कन्नन मुझे मुस्तफा जा आवाज बुधा बुधा उधर जो हाल छलो अज़ीज़ा ने मन मन जेकॾहिं मां सचल साईं जे ॿोलीअ में ॿुधाए त ॿुध त सचल साईं छा थो चवे त जन खे यार जो आवाज़ मिलंदो आहे उहे केर हूंदा आहिनि कंहिंखे मिलंदो आहे ऐं कीअं मिलंदो आहे ॿई ॻाल्हियूं सचल साईं सचल साईं पंहिंजे ज़ुबान सां ॿुधाइनि छा थो चवे सुभान अल्लाह सलाह शरीफ पढ़ो सलाह शरीफ सचल साईं का पुछो इश्क जो जाम कीअं पीबो आहे यार कीअं मिलंदो आहे सचल साईं तो फरमाए है मस्ती दे विच मोहब जो मिलिया अल्लाह जो मिलिया हस्ती हो डहरो जंगल पीता इश्क का जाम सासिल मस्तो मस्त मुदाम लजे दिल पीता जेके हो सगड़ो मिलंदो आहे ओ फूक जी कोन हलंदो आहे काटन पाए करे कोन हलंदो आहे गरीबन जो हक कोन खाईंदो आहे गरीबन खे लताड़ींदो नाहे बल्कि छा चवंदो आहे चवंदो ओ दरसया देस में सिपाही अल्लाह दरसया देस में सिपाही दरसया देस में सिपाही सचल खास गुलाम जंगल पीता इश्क रजा मुसाफिर मस्त मुदाम लजे दिल पीता गाल पूरी इमाम हसन ऐं सोए हुसैन खे अल्लाह बिन हिस्सन में मुझे मुस्तफा पाक जी सूरत ॾिनी छो ॾिनी रुकी कुरान तो चवे मूंखे पढ़ छो ॾिनी वॾो सवाल आहे गर्मी न हुजे सुभान अल्लाह मुझे का कोई परेशानी मजबूरी न हुजे तके कलाक कचहरी कजन पर जेतरी ॿुधाए सघां थोरो तवज्जो कर अल्लाह जे कुरान ॾे गौर कर रब फरमायो अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती
महबूब के सुभान अल्लाह या गाल क़यामत में मज़ो उठाएंगे खुदा के जरिए से मौला तू खालिक है ऐसा मखलूक हो तू मअबूद है ऐसा आबिद हो तू बख्शनहार ऐसा गुनहगार हो मौला हिकड़ी गाल मिले थी रब चंदो कड़ी मौला जो तो जो महबूब असा जो होई मौला जो तो जो महबूब असा गुनहगार जो भी सहारो हाय हाय बस बस मोटा तो कोई अजीज़ान मन अल्लाह जे ज़ात फरमायो अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम अल्लाह फरमायो महबूब जने हज कयो हज जो दिहाड़ो जुम्मे जो दिहाड़ो रब ऐलान कयो अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम मुजा मुस्तफा अज दीन मुकम्मिल थियो सुभान अल्लाह अज दीन तव्हां जे लाइ मुकम्मिल आदम खां शुरू थियो आदम खां दीन जो पैगाम केड़ा खां शुरू थियो दीन छा है जो खुदा जो हुक्म खुदा जा फरमान आदम सोने का शुरू थियो तमाम अंबिया दरमियान में गुजरी आया कदे भी ऐलान न कोन थियो तो पूरो मुझे महबूब जो बारो आयो रब चयो महबूबा अद दीन सुभान अल्लाह मुझे महबूब बरवी रब कोन थियो तो दीन पूरो रब जो अलियौमा अकमलतु लकुम दीनकुम तम्हा जेला दीन के गाला गाला के जेला दीन के हिकड़े लफ्ज़ ते इन हिकड़े लफ्ज़ ते मूंखे ला केतिरो टाइम खपे अलियौमा अकमलतु लकुम अज मुकम्मिल कयम छाछे दीनकुम तव्हां जे दीन के रब के थे चो महबूब मुस्तफा के गाला के थे महबूब मुस्तफा के रब तो चवे अज दीन ते तव्हां जे दीन के तव्हां जे ला मुकम्मिल कयम महबूब चवे रब चवे तव्हां जे ला तव्हां जे दीन के मुकम्मिल कयम ओ मुझो मुस्तफा फरमाए त हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन दीन के समझण जी जरूरत है ओ मुसलमान गाल कान सिंधी मुकम पूरी छो गाल तमाम घणी थी मिठड़ी थी जे मां अगो गाल मां गाल खुलदी थी जे मां छा कया मुजा दोस्त अजीज अल्लाह फरमाए तो महबूब अजो के दी ते सा दीन के मुकम्मिल करे छड़ियो सोने अबू बकर सिद्दीक के जन्नत जी बिशारत मिली हक आचो जन्नत जी बिशारत देण वारो केर जो मदीने जो ताजदार अबू बकर के फरमायो तू जन्नती और सोने उमर फारूक के जे तू जन्नती उस्मान गनी के जे तू जन्नती तलहा जुबैर अली जन्नती तवज्जो कर मुसलमान तवज्जो कर कुरान जे त कुरान हड़ी आए तो कुरान जुआलो बीचो हर गाल में कुरान वालो मुझे बीचो पर हाने टाइम थोड़ो मां गाल के वधाइंदो हला अल्लाह ताला जे महबूब जन्नत जा ऐलान कया लेकिन कदे कया जो जदे अबू बकर सिद्दीक जान जी कुर्बान ॾियण लाइ तैयार थियो पंहिंजा बचड़ा कुर्बान करण जे लाइ तैयार थियो एतिरे ताईं अबू बकर कुर्बानी ॾिनी हुजूर फरमायो कुझु खणी अचो मेड़े चूड़े हणे खणी आयो अबू बकर छा छॾे आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब कुझु मेड़े चूड़े खणी आयो बचन जे लाइ महबूब मुंहिंजे बचन जे लाइ मुंहिंजो ख़ुदा ऐं मुंहिंजो मुस्तफा अजीज़ाने उन्हनि के जन्नत जी बिशारत मिली चौकिनी लेकिन मुखे जवाब ने नमाज़ों उन्हनि पढ़ी चो पढ़ी गलाइंदो छे नमाज़ों उन्हनि पढ़ियो नमाज़ों जे वजह जन्नत मिली कबूलियो सी रोज़ा उन्हनि रखया रोज़न जे वजह जन्नत मिली कबूलियो सी जिहाद उन्हनि कया जिहाद जे वजह जन्नत मिली कबूलियो सी जरा हिकड़े मिनट जेड़ा इन ताहिरी सजद साईं जे गुलाम के जवाब ने इमाम हसन ऐं हुसैन जे मथा अन्या नमाज फर्ज कान थिया तवज्जो कजा इमाम हसन ऐं हुसैन जे मथा अन्या नमाज फर्ज कान थिया अन्या रोज़ो फर्ज कोन थियो अन्या हज फर्ज कोन थियो अन्या जिहाद फर्ज कोन थियो अन्या फर्जियत जी नौबत कान आया जन तमाम फर्ज अदा कया उन्हनि के फक़त जन्नत
जी टिकट मिली आ पर जब जे मथा अञा फर्ज़ियत ई कान आई आ उन्हनि खे मुझे मुस्तफा जन्नत जी सरदारी ॾेई छॾी हिकिड़े जुमले ते गौर कर सुभान अल्लाह हिकिड़े जुमले ते गौर कर जे फकत जन्नत नमाज ऐं रोज़न ते मिले हा त पोइ हसन हुसैन खे बि पोइ मिले हा चमड़ो तोखे पवंदो जन्नत बनाई मुझे खुदा मालिकी रब मुझे मुस्तफा जे हवाले करे छॾी सादन लफ़्ज़न में चवां हिते वेठायो गुड जा मुंहिंजा दोस्त हाफ़िज़ साहब और वेठा परे परे खां साईं शाह साहब वेठो आहे साईं शाह साहब जी फर्ज़ कयो मोटरसाइकिल घर बीठी आहे काथे बीठी आहे उहा मिल्कियत कहिड़ी आहे साईं जी आहे साईं हींअर फोन करे मोटरसाइकिल मोकिलियो ईंदी आहे कान ईंदी जवाब ॾियो ईंदी पक्की ॻाल्हि हाल पर जेकॾहिं अजनबी हुजे ओ घुराईंदो गाला त पोइ सासन लफ़्ज़नि में तोखे चवां जॾहिं ईद जो ॾिहाड़ो ईंदो ईद जो ॾिहाड़ो ईंदो मुंहिंजो दिलबर हसन ऐं हुसैन पंहिंजे अम्मा सां नाज़ कंदा आहिनि अम्मा कपड़ा खपनि पर हिन रंग जा खपनि तफ़सील में नथो अञा जवाब ॾे कपड़ा ईंदा आहिनि खणी केरु ईंदो जिब्राइल खणी ईंदो तस्दीक किथों खणी ईंदो जन्नत मां खणी आयो सिलाई काथे थी जल्दी जवाब दे घुराइण वारी केरा जो मुझे मुस्तफा जी बचड़ी सुभान अल्लाह घुराइण वारी केरा महबूब जी बचड़ी कंहिंजे लाइ घुराया अथई पंहिंजे बचड़नि जे लाइ चई छॾ त छो न घुराई जन्नत जा मालिक जो उहे जिथे हुजनि वठण उन्हनि जी मर्ज़ी आहे दीन ॻोल्हनि जन्नत ॻोल्हनि जी सुभान अल्लाह छा खोलिया ॻाल्हि हली नथी सघे छा खोलिया दीन बि उन्हनि जो जन्नत बि उन्हनि जी क़ुरान बि उन्हनि जो चओ ख़ुदि रहमान बि खोले थी दीन बि उन्हनि जो जन्नत बि उन्हनि जी क़ुरान बि उन्हनि जो चओ त ख़ुदि रहमान बि उन्हनि जो जन जो रहमाना तन जा ॿई जहान जंहिंजो रहमाना तंहिंजी बादशाही ॿई जहाना हिते बि उनजी बादशाही आहे हुते बि उनजी बादशाही आहे जेको पंहिंजे सुहिणे रब खे राज़ी करे वठंदो आहे बस मूंखे यूटर्न करे वापस मोटण दे ऐं मां यार बस खत्म आखिरी बस तो कया नसीहत तो कया गौर सां ॻाल्हि ॿुधी छॾ हे दीन अल्लाह जो दीन मुझे महबूब मुस्तफा करीम जे हिक सहाबी पंहिंजो खून पसीनो इन दीन ला कुर्बान कयो आहे कोई शय हिला रहे खून पसीनो हिक सहाबी कुर्बान कयो आहे लेकिन मुझे महबूब मुस्तफा खुदा जे हुक्म सां कम विरहाए छॾिया दीन खे फैलाइण जो कम जॾहिं दीन खे फैलाइण सम्झो था आम करण जो जॾहिं दीन खे आम करण जो टाइम आयो त मुझे मुस्तफा अल्लाह जे हुक्म सां ड्यूटी पंहिंजे सहाबा जे हवाले करे छॾी पर जॾहिं दीन खे बचाइण जो टाइम आयो त मुझे मुस्तफा ड्यूटी पंहिंजे बचड़नि जे हुजूर जा सहाबा भी हक हर हुजूर जा सहाबी भी हक हन दीन जे फैलाइण जो कम खुदा उन्हनि जे हवाले करे छॾियो दीन जे बचाइण जो कम खुदा मुझे मुस्तफा जे बचड़नि जे हवाले करे छॾियो शुक्र कर मौलाना साहब जे मुझो दिलबर हुसैन बचड़नि सुधो कुर्बानी न ॾेहा अॼु तुंहिंजे चेहरे ते इहा रौनकड़ी कान हुजे हा अॼु तुंहिंजे सुकून सां वेही क़ुरान जी तिलावत कोन पढ़ी हा तूं इन मस्जिद
मस्जिदन में मिंबर ठाहे अज़ान कोन दीहा खुतबा कोन दीहा यो अल्लाह जो एहसान आहे सदको मुझे मुस्तफा जो आहे लेकिन हसनैन करीमैन जे खून जे कतरे कतरे चिया बरकता इने करे हलाली थी हलाली जो कमा त पंहिंजे आका सां प्यार करे मुझे दिल पर हुसैन सां प्यार मुझे दिल पर हुसैन सां प्यार गाला गाला हुसैन सां छो आखिरी हदीस हवालो अलाए केतिरो लंबो आहे अलाए केतिरो लंबो आहे हवालो नथो ॾेई सघां जन वक़्तु थोरो आहे ताजदार मदीना फरमायो हसन ऐं हुसैन खे आॾो रखी करे पाण फरमायो मन अहब हाज़ैन मन अहब हाज़ैन तव्हां मां मन जेको माण्हू अहब हाज़ैन मुझे न हिन ॿिन्ही बचड़नि सां प्यार करे छा कंदो व अबाहुमा ऐं हिन जे दिल पर बाबा अली सां प्यार कंदो व उम्महुमा ऐं हिन मुंहिंजे बचड़नि जे जीजल अम्मा बतूल सां प्यार कंदो कान मई यौमल क़ियामा मुझे मुस्तफा फरमायो क़यामत जे दिहाड़े मां मुस्तफा सां गॾु हूंदो त पोइ मूंखे चवण दे शुक्र अदा कर यार अली दे लाला दा बण जा खिदमतगार अली दे लाला बण जा खिदमतगार इश्क सां चओ त मां उठां बस शुक्र अदा कर यार अली दे लाला बण जा खिदमतगार अली दे लाला बण जा खिदमतगार अली दे लाला अल्लाह 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 जन्नत तेनू मिल वैसी ए रब दी सू जन्नत तेनो थोड़ी पंजाबी मिक्स समझो था जन्नत तेनो मिल वैसी ए रब दी सू जन्नत तेनो मिल वैसी ए रब दी सू शर्त हिकड़ो आकड़ो जो दिल में रख ले दिल में रख ले दिल में रख ले प्यार अली दे लाला दा दिल में रख ले जो दिल में रख ले प्यार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे हर दरवाजे से रात नू सोना बंद होते हर दरवाजे रात नू सोना बंद होते सदा खुला दरबार अली दे बन जा खिदमतगार अली दे पढ़े अहले सुन्नत जो अकीदो सोने हुसैन सां प्यार जी दावत सब को करे तो अहले सुन्नत जो अकीदो छाए अखियां तापश बश बश बावुजू में रखदा अखियां तापश बावुजू में रखदा छो अखियां
उनके वजू करा रखंदो सैयद सादात वेठा अखियां ताबश बावुज़ू में रखदा अखियां ताबश बावुज़ू में रखदा करना है दीदार अली दे लाला दा करना है चौ करना है चौ करना है चौ करना है चौ करना है दीदार अली दे लाला दा बड़े अली दे लाला दा बड़ जग मदगार अली दे लाला दा चौ अल्लाह तर्जुमा मुझे इन कंडीशनल इन जेकर तंसुरुल्लाह तव्हां मुझे दीन जी खिदमत कंदो यंसुरुकुम मां वाइदो तो मां तहां जी मदद कंदो सुभान अल्लाह ये तो फरमाए गल के तो फरमाए अल्लाह तो के चवे तू मुझे दीन जी मदद कर सोच तो सही खुदा तो के चवे त जेकर है जबरदस्ती न तो करे इन जेकर है तंसुरुल्लाह तो मुझे दीन जी मदद कई त यंसुरुकुम मां वाइदो तो कई त मां तुझी मदद कंदस मौला कीए मदद कंदे बस आयत खत्म तो कया वाइदो कोई न तो पड़ा मौला कीए मदद कंदे रब तो जे वयुसब्बित अक़दामकुम मां तवा जे कदमन के साबित कदम कंदस एदो मजबूत करे छरींदस जो जेकर 313 या 72 जना 73 जना हुंदा 10,000 यजीदी हुंदा पर मुझे महबूब हुसैन जे हिकड़े गुलाम जो पैर पे हिलाए कोन सुभान अल्लाह मिनटन के गालाण मनी छयो सती बार पानी बंदा अठी बंदा गाला नहीं बंदा नहीं बंदा मुके जवाब दे मुसलमान अदा ड्राइवर के गाड़ी टिकट जगह दे सब कढी छी झाको ठपाया एने तवज्जो कयो ट्रेनी पानी बंदा तमाम मानो थी दिखार जे को ट्रेनी मानी पानी बंदो जे को जंग जो मैदान में जे सुभान अल्लाह नो थी सको एने तवज्जो समझ गाल के ट्रेनी पानी बंदा ठीक मन्यो सी इमाम हुसैन सोने के तकलीफ दुनिया भूख कान आई छो जो लुआब दहन मुझे मुस्तफा प्यार सुभान अल्लाह मन्यो सी तवज्जो कर मन्यो सी ठीक है अली अकबर सोने के उन सोने हुसैन जो लुआब दहन चखे सुभान अल्लाह सोने कासिम घोट के उन पांजे बाबा इमाम हसन साईं जो फर्ज के बीबी ज़ैनब औरत थी करे साबित कदम रही उन पांजे जीजल अम्मा बतूल साईं मनी छलियो लेकिन मुखे जवाब दे ओ मुसलमान ओ मौलाना साहब मुझे महबूब जे बचड़न जो कदर न करण फरमा तो सा मुखातब मुखे जवाब दे हुजूर जे बचड़े इमाम हुसैन सा गद रुगी अहल बैत हुया या बाकी गुलाम भी हुया सहाबा जा बचड़ा भी हुया जवाब दे जो सहाबा जा बचड़ा हुया गुलाम हुया जदे गुलाम भी हुया सहाबी भी हुया उनन के टे दी टे रात पानी मानी बंद हुई न हुई जवाब दे बंद हुई वो कहे हिकड़े गुलाम जेला कहे मुअर्रिख जो लिखत दे का तारीख ले त कहे हिकड़े मैदान छलियो होजे मां तोखा तो पूछा मुझे हुसैन तो लुआब मुस्तफा इस्तेमाल कयो उन जे बचड़न वो लुआब इस्तेमाल कयो खून अली जो जिक्र फातिमा ज़हरा जो लेकिन गुलामन के छा मिलियो जो रब जो कुरान में चयो त इन तंसुरुल्लाह जेकर मुझे दीन जी मदद कंदो यंसुरकुम मां
वसब्बित अक़दामकुम उन्हनि जे क़दमनि खे रब मज़बूत करे रहियो आहे ऐं चेहरे हुसैन में ख़ुदा उहा पंहिंजे नूर जी तजल्ली रखी छॾी आहे जो ग़ुलाम निहारींदा था वञनि ढब थींदा था सुभान अल्लाह मक़ाम के कहिड़ी ख़बर मौलाना साहब तूं कंग में जुमानियूं खा सुभान अल्लाह सदके जा बकरा खा कुर्बानी जो खलो गड कर तो के केड़ी खबर पर हाले रसूल तो के केड़ी खबर त मुजो हुसैन चाहे इंशाअल्लाह ताला जिंदगी रही इलाके में जेकर करे अचो तो जो काब गाल मुकम्मल कोन थी छो तो टाइम बस झट गुजरी वे इंशाअल्लाह ताला तवा की गाली बुधाई जिंदगी रही त बुधायो तेसे अल्लाह ताला के सलामत रखे पर एकड़ी शे जदे बिना इन फकीर के बुधण चो तो टाइम जे कोन लिखल हो जी पाबंदी कंदा के अज मुके ठीक 9 बजे हिते वेहणो हुयो 10 बजे रहणो हुयो लेकिन तव्हां जे सुस्त जे करे मां 8 बजे जो आयल 9:30 बजे बस हिते वेठो आहियां ऐं लहा 2 बजे तो जो 11:30 बजे घणा कलाक गुज़रिया तकरीबन पौने 2 कलाक हेड़ी गर्मी में अल्लाह ताला मुझे चवण तव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए।